मुफ्ती साहब कसम जो कफ़ारो छा आहे, यानी जेको माण्हू कसम खाई टोड़े छॾे त उन जो छा कफ़ारो अदा कजे। कसम जो कफ़ारो जेकॾहिं कंहिं माण्हू कसम खई आहे त मां फ़िलाणो कम न कंदुसि कंहिं बि शइ जे बारे में, ऐं उन उहा कसम टोड़े छॾी, उहो कमु कयईं, कसम जी ख़िलाफ़ वर्ज़ी कयईं, त इन कसम टोड़ण जो कफ़ारो इहो आहे त 10 मिस्कीननि खे 2 टाइम जी मानी खाराए। 10 मिस्कीन उन्हनि खे 2 वक़्त जी मानी खाराए, या 10 मिस्कीननि खे सदक़तुल फ़ितर जेतिरो अन्न अदा करे या अन्न जी रक़म ॾे, या 10 माण्हुनि खे हिकु वॻो कपिड़नि जो सिबराए ॾे। जेकॾहिं कसम टोड़ण वारो शख़्स ग़रीब आहे, पाण ई ग़रीब आहे, त कंहिंखे छा मानी खाराईंदो? त उन जो कफ़ारो इहो आहे त उहो मुसलसल 3 रोज़ा रखे, जंहिंमें विच में नागो न हुजे। जेकॾहिं विच में नागो अची वियो त दोबारा 3 रोज़ा रखणा पवंदा। 1 रोज़ो रखें या 2 रखें वरी छॾे ॾिने त बाद में 3 रखें त इहो कफ़ारो अदा न थींदो। मुसलसल बग़ैर वक़फ़े जे 3 रोज़ा सांधे रखणा आहिनि। रोज़ा उन शख़्स जे लाइ आहिनि जेको 10 मिस्कीननि खे मानी खाराइण जी ताक़त नथो रखे। जंहिंखे ताक़त आहे त उहो 10 मिस्कीननि खे 2 टाइम जी मानी खाराईंदो।